सके थी। सिंध जूं क़दीम रवायतूं जेतोणीक मोहब्बत, भाईचार, मेहमान नवाज़ी, औरतुनि जे शुनास, औरतुनि जी शुनास, नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करणु, औरतुनि जी शुनास, नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त करणु, मिट्टीअ जी ख़ुशबू सां मोहब्बत करणु, तालीम पिराइणु, बहितरीन लिबास ऐं खाधा इस्तेमालु करणु, पंहिंजे तारीख़ी वजूद सां प्यार करणु, पंहिंजे तारीख़ी वजूद सां प्यार करणु समेत आलम इंसानियत लाइ अमन ऐं भाईचारे जो पैगाम ॾियण जो दर्स ॾींदियूं रहियूं आहिनि। मोस्ट वेलकम सर, जेके बि तव्हां असांजे लाइव प्रोग्राम में शामिल थी रहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया। असांजो दोस्त बहितरीन इमामदीन अब्बासी साहब फिरा मोर शहर खां असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। सर, सिंध जे अमुन खे अलाए कंहिंजी नज़र लॻी वई आहे। सिंध इहा सिंध नाहे रही जेका अॻु हुई। महिमान नवाज़ तौरु मशहूरु सिंध जा माण्हू हाणे त हिक ॿिए जा ई दुश्मन बणिजी विया आहिनि। मामूली ॻाल्हियुनि ते हिक ॿिए खे क़त्ल करे छॾनि था। इहो बि नथा सोचनि त हिकु माण्हूअ जे क़त्ल सां उन जी ज़ाल बेवाह थींदी, उन जा बच्चा यतीम थी वेंदा, उन जा ॿुढड़ा वालदेन ॿुढ़ापे में कंहिंजे सहारे जीअंदा। उन जे घर जो ख़र्च केरु हलाईंदो? सिंध अंदरि क़बीलाई जहिड़नि जा बुनियाद अहिड़ा आहिनि जन ते गौर कजे त माण्हू हैरान रहिजी वञे थो। सिंध जा केतिरा ई इलाइक़ा क़बाइलाई। फयाज़ खान साहब लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं। मोस्ट वेलकम सर। Once again most welcome। फरहत खान जूने साहब मोस्ट वेलकम सर। अव्हां बि लाइव प्रोग्राम में शामिल थी रहे हो। असीं तव्हांखे भलीकार चऊं पिया। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, असीं तव्हांखे भलीकार चऊं पिया। फरहत साहब लिखनि था त माशाअल्लाह माशाअल्लाह, महिरबानी सर। सिंध जा केतिरा ई इलाइक़ा क़बीलाई जहिड़नि सबबु तबाह थी विया आहिनि। माण्हू उन्हनि जहिड़नि सबबु मुआइशी तौर ते कंगाल बणिजी विया आहिनि। तालीमी निज़ाम तबाह थी वियो आहे। माण्हू बेरोज़गार बणिजी विया आहिनि। केतिरियूं ई ज़री ज़मीनूं आबाद थियण खां रहिजी वियूं आहिनि। असांजो दोस्त, पहिरीं प्यारो दोस्त असांजे कमेंट में सलाम लिखनि था। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। मोस्ट वेलकम। असीं तव्हांखे भलीकार चऊं पिया। फरहत जान जूनियर साहब मोस्ट वेलकम सर। ज़ाहिद साहब असांजो दोस्त महबूब माण्हू बि लाइव प्रोग्राम में शामिल थी चुका आहिनि। असीं संदसि खे भलीकार चऊं पिया। जी दोस्तों, जेके बि तव्हां असांखे जितां ॿुधी रहिया आहियो, असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया। साईं ज़ाहिद साहब असांजो दिलि में रहंदड़ शख़्सियत कमेंट में लिखनि था त अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम रहमतुल्लाह सर। डॉक्टर साहब कहिड़ा हाल आहिनि, कीअं आहियो? असीं तव्हांखे दिलि सां भलीकार चऊं पिया सर। माण्हू बेरोज़गार बणिजी विया आहिनि। केतिरियूं ज़री ज़मीन आबाद थियण खां रहिजी वियूं आहिनि। जहिड़नि सबबु माण्हुनि जो सॼो ज़ोर हथियार ख़रीद करण ते आहे। सर,
कबीलाई जहिड़नि बाबति अॼु असांजो मौज़ू आहे ज़ाहिद साहब। अच्छा, राजा सुलेमान बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। बाबर ख़ान भट्टी साहब ऐं ॿिया काफ़ी दोस्त बि मौजूदु आहिनि। असीं संदसि खे भली कारजूं पिया। एजाज़ अली मंक्सी, मोस्ट वेलकम सर। केदुरियूं जेकॾहिं उहे जहिड़ा ख़तमु कराइण बि चाहिनि थियूं त माण्हू फ़ैसिलनि लाइ तयारु न आहिनि। पुलिस खातो अहिड़नि कबीलाई जहिड़नि खे ख़तमु करण में मुकमल तौर ते नाकाम नज़र अची रहियो आहे। उन्हनि इलाइक़नि जा नुमाइंदा बि नथा चाहिनि त के क़बाइली जहिड़ा ख़तमु थियनि, छो जो उन्हनि सां सिंध मफ़ाद जुड़ियल। अच्छा, असांजो दोस्त बाबर ख़ान भट्टी साहब लिखनि था त ज़बरदस्त प्रोग्राम, महिरबानी सर। डॉक्टर ज़ाहिद साहब लिखनि था त सर, राति जे हिन प्यारे पहर में काफ़ी वक़्त खां पोइ अव्हांजो प्यारो आवाज़ असांजे समात जी नज़र थी रही आहे। डॉक्टर ज़ाहिद साहब, वॾी महिरबानी सर। अव्हां खां बिना बि असांजो प्रोग्राम अधूरो आहे सर। असीं दुआ कयूं था त जिते बि हूंदो आबाद ऐं सलामत हूंदो। असांजी दुआऊं अव्हां सां गॾु आहिनि। काफ़ी दोस्त असांखे दिलि सां लाइक करे रहिया आहिनि, जंहिंजूं दिलियूं असांजे प्रोग्राम में शामिल थी रहिया आहिनि। अच्छा, अल्ताफ़ भाई बि शामिल थी रहिया आहिनि। असीं संदसि खे भली कारजूं पिया। सर, डॉक्टर ज़ाहिद साहब छा आहे त अॼु कुझु नेटवर्क जो मसइलो आहे, तंहिंजे करे असांखे पंहिंजे प्रोग्राम में कुझु चेंजिंग आणणो पियो। सॉरी फॉर दैट। झेड़नि में इस्तेमालु थींदड़ हथियार जी रसद माण्हुनि ताईं कीअं थी, उन जी पुलिस खाते समेत ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खे बि ख़बर नथी पवे त अहिड़ा ॻोरा हथियार उन्हनि इलाइक़नि में कीअं था पहुचनि। सिंध हुकूमत कबीलाई जहिड़नि खे ख़तमु करण में के ख़ातिर ख़्वाह उपाह न वठी रही आहे। केतिरियूं बेगुनाह जानियूं ज़ाया थी रहियूं आहिनि। सिंध में माण्हुनि जी हिन हालत हुकूमत समेत हुकूमती इदारनि खे को बि रहम न पियो अचे। माण्हुनि खे पंहिंजा फ़ैसिला हल करण लाइ ॼण आज़ादु छॾियो वियो आहे। उन जे नतीजे। अच्छा, असांजो दोस्त कमेंट करे रहिया आहिनि। आबिद साहब, सर आबिद साहब, असीं अव्हांखे भली कारजूं पिया सर, मोस्ट वेलकम। हाजी रज़ा ख़ान साहब बि लाइव प्रोग्राम में शामिल आहिनि। हाणे रत जी रांदि ख़तमु थियणु घुरिजे। चाहे त कबीलाई इलाइक़नि में तमामु जानियूं ज़ियान थी रहियूं आहिनि। अॼु असांजो इन बाबति मौज़ू हुयो। जी ॾिसो, हाणे ॾियो असांखे इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। जॾहिं बि तव्हां को रोड रस्तो क्रॉस कयो त दाएं बाएं ॾिसंदा कयो, छो त अव्हांजी ज़िंदगी सां, अव्हांजी ख़ुशियुनि सां ॿियनि जूं ज़िंदगियूं, ॿियनि जूं ख़ुशियूं बि जुड़ियल आहिनि। अल्लाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखो।